इन मटर पुलाव सां भी इलाही सुठो लगंदो। चलो हे रायतो असांजो थी वियो आहे तैयार। कोई भी सर्विंग जी हिकिड़ी साइड्स मां हिनजी बल्कि थोड़ी क्लीन थी कयां ऐं इनखे इन में ही सर्व कंदासीं। बस साइड्स इनजी थोड़ी क्लीन थी कयां, थोड़ो इनखे टेस्ट भी करे था वठूं। ज़बरदस्त क्रीमी जेको आहे सो असांजो रायतो तैयार थी वियो आहे। रिच आहे, क्रीमी आहे। जीअं मां तव्हांखे शुरूआत में भी चयो त ज़रूरी न आहे त तव्हां इनखे पुलाव सां गॾु सर्व कयो। तव्हां इनखे नाश्ते में इंजॉय करे सघो था। पराठे सां भी इलाही मज़ेदार लॻंदो। चलो जी, अच्छा इनजी जेका गार्निशिंग आहे हमें असां विच में हिकिड़ो ऐड कंदासीं फूदनो। बस दैट्स इट। जेके असांजा चांवर आहिनि उहे दम ते आहिनि। इहे तमामु शयूं हिन तरफ़ था रखूं त जीअं थोड़ी असां वटि जाइ हुजे। चांवरनि खे दम ॾींदासीं तक़रीबन 10 खां 12 मिंट। ऐं मां तव्हांखे रिकैप भी ॾींदी हलां स्पेशली रायते जे हवाले सां। ऐं जेके अॼु असां मटर पुलाव तैयार कयो अथसीं उहो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। मटर पुलाव जे लाइ 1/2 kg असां वटि हुया चांवर। 1/2 kg तव्हांखे मटरनि जी ज़रूरत पवंदी। 2 तव्हां दरमियाने साइज़ जा बसर खणो, उन्हनि खे 1/2 कप तलो कुकिंग ऑयल में कंदासीं सुर्ख। ऐं जॾहिं हो ॻाढ़ा थी वञनि त उन में ऐड कयो साबित गरम मसालो, जंहिंमें दालचीनी भी हूंदी, नंढड़ो फोटो, वॾो फोटो, सॼो गरम मसालो असां उन में ऐड कंदासीं। ऐं जॾहिं उनखे कड़कड़ायो उन खां बाद में उन में ऐड कंदासीं 10 खां 15 सावा मिर्च। उहे शामिल कंदासीं। हिकिड़ो वॾे साइज़ जो पटाटो हुयो, उनखे थोड़ा नंढड़े साइज़ जो कट करे उहो तव्हां उन में ऐड कयो। ऐं जॾहिं पटाटा ॻरी वञनि या अधु ॻरिया थी वञनि तव्हां उन में ऐड कंदव मटर। मटरनि जो कुकिंग टाइम एतिरो घणो नाहे हूंदो। उन खां बाद में जॾहिं पटाटा बिल्कुलु ॻरी वञनि त तव्हां उन में ऐड कंदा लूणु हस्बे ज़रूरत। चांवरनि जे हिसाब सां तव्हां उन में पाणी ऐड कयो। ऐं 1/2 kg चांवर आहिनि त तक़रीबन किलो या 1.5 किलो पाणी पंहिंजे चांवरनि जी क़िस्म जे हिसाब सां। ऐं जेको लूणु आहे उनखे तव्हां एडजस्ट कयो। जेकॾहिं हेठि मथे आहे त उनखे तव्हां बैलेंस कयो। ऐं उन खां बाद में मटर पुलाव खे ॾींदासीं दम। जेको असांजो अॼु जो रायतो आहे क्रीमी क्यूकम्बर रायतो तमामु बहितरीनु आहे। इन में हिकिड़ो असां ऐड कयो अथसीं खीरो ऐं कद्दूकश कयो या बारीक चॉप कयो। बारीक चॉप करे इन में ऐड कयो आहे बसर ऐं कारा मिर्च, थोड़ो पिसियल गरम मसालो, लूणु हस्बे ज़रूरत, थोड़ा पुदीने जा पत्ता उहे असां इन में शामिल कया अथसीं। थोड़ा सावा मिर्च 3 खां 4 तमामु शयुनि खे सुठे तरीक़े सां मिक्स कयो। धोरो आहे ऐं पाणी मां इन में ऐड न कयो आहे। जेकॾहिं तव्हांखे पतलो रायतो खपे त पोइ तव्हां इन में थोड़ो पाणी ऐड कयो। त क्रीम ऐड कई अथसीं, धोरो आहे, लूणु, कारा मिर्च, थोड़ा पिसियल गरम मसालो, पुदीनो, दैट्स इट, बसर ऐं इन सां गॾोगॾु क्यूकम्बर जेको तव्हां बारीक चॉप करे इन में शामिल कंदा। त असांजो रायतो जेको आहे सो तैयार थी वियो। ऐं जीअं ई दम अचे वेंदो असां पंहिंजे हिन जेको मटरनि जो पुलाव आहे इनखे डिश आउट कंदासीं। पर अञा 1 खां 2 मिंट इन में आहिनि। थोड़ो उनखे रेडी था करणु ॾियूं ऐं उन खां बाद में इनखे सर्व कंदासीं। मटर पुलाव असांजो रेडी थी वियो आहे। इन जो स्टोव मां कयां थी बंदि। ऐं चांवर जॾहिं थोड़ा टर्न थी वञनि मथां त हिन जो मतिलबु आहे त चांवर रेडी थी विया आहिनि तमामु सुठे तरीक़े सां। ऐं बाज़ माण्हुनि खे थोड़ा नम थियल चांवर सुठा लॻंदा आहिनि त पंहिंजे फैमिली जी जेका पसंदि आहे उनखे मद्देनज़र रखंदे तव्हां चांवरनि खे तैयार कयो। ऐं अॼु जा जेके मटर पुलाव आहिनि उहे असां तैयार कया अथसीं तलो कुकिंग ऑयल में। जंहिंजो चवणु आहे त गुज़िरियल 70 वरहनि खां वठी असां जूं जेके माहिर आहिनि उन्हनि जो भरवसो आहे तलो कुकिंग ऑयल ते। ग़ज़ाइयत सां भरपूर खाधा इन्हनि जा तैयार थींदा आहिनि। इन्हनि जो ऑयल तमामु बहितरीनु आहे। ऐं वॾो वक़्तु थी वियो आहे, 70 साल इलाही अरसो हूंदो आहे जंहिंमें इन्हनि जो भरवसो आहे असांजी अमड़नि जो ऐं तमामु बहितरीनु आहे। असां बचपन खां वठी चई सघिजे थो त तलो जो जेको आहे सो नालो ॿुधंदा था अचूं।
त तमामु ज़बरदस्त ऑयल बि आहे, इन्हनि जो गिह बि आहे। इन सां गॾोगॾु अॼु असां तयारु कयो अथसीं क्रीमी क्यूकम्बर रायतो, जंहिंमें क्रीम आहे ऐं रायतो आहे त यकीनन धोरो बि आहे ऐं कारा मिर्च आहिनि, थोरो पिसियल गरम मसालो आहे, लूणु असां इन में शामिलु कयो अथसीं ऐं हिकिड़ो बसरु उनखे बारीक चॉप कयो ऐं हाफ क्यूकम्बर असां हिन में ऐड कयो अथसीं बारीक चॉप करे, उहो शामिलु कयो ऐं थोरा पुदीने जा पत्ता, ॾाढा स्ट्रॉन्ग फ्लेवर हूंदो आहे, रायते में सुठो लॻंदो। ऐं कुझु इन में ऐड कया अथसीं सावा मिर्च ऐं थोरी लहसुन, हिक खां ॿ जवा, उहे तव्हां हिन में शामिलु कयो। तमामु शयुनि खे सुठे तरीक़े सां मिक्स कयो ऐं हींअर हाणे हे जेके मसाला आहिनि इन्हनि खे कयूं था साइड में ऐं जेको मटर पुलाव आहे उनखे कयूं था डिश आउट। थोरा बसर मां कढी करे रखिया आहिनि, त उन्हनि बसरनि सां ई असां पंहिंजे हिन जेको पुलाव आहे उनखे कंदासीं गार्निश। चलो जी, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हे असांजा अची विया राइस। अच्छा, राइस हमेशह हिकु तरफ़ ई खोलियो, न त जल्दी थधा थी वेंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां चाहियो था त एतिरी जल्दी थधा न थियनि त सॼा जेके तव्हांजा राइस आहिनि न उन्हनि खे हिकु मनु तव्हांखे खोलणो न आहे, थोरो लाइट लाइट हिकु तरफ़ जेतिरे तव्हांजी नीड आहे उहे चांवर तव्हां खोलियो ऐं इन्हनि खे गर्मा गर्म डिश आउट कयो। चांवर हमेशह सुठा लॻंदा आहिनि गर्मा गर्म। अॼु जी जेका असांजी रेसिपी हुई सो मटर पुलाव। हींअर बि जेके मटर आहिनि से मार्केट में तमामु ईज़ीली मिलनि था ऐं मां सम्झां थी त असां सभई जेके आहियूं से सुठो लॻंदो आहे त ऑफ सीज़न बि मटरनि खे इस्तेमालु कयो वञे ऐं फ्रीज़र में असां रखंदा आहियूं मटर, स्पेशली मटर पुलाव जे लाइ या पोइ जेको पास्ता वग़ैरह आहे उन में इलाही मज़ेदार लॻंदा आहिनि, कीमे में इलाही सुठा लॻंदा आहिनि। त जेके माण्हू भाॼियूं न बि खाईंदा आहिनि शौक़ सां उन्हनि खे बि मां नोट कयो आहे त जेको मटर आहिनि उहे इलाही शौक़ सां खाईंदा आहिनि, या भिंडी थी वई। चलो जी, थोरो जेतिरो असांजे प्लेटर में सुठो थो लॻे एतिरो असां डिश आउट कयो अथसीं। चलो जी, थोरो हिन में ऐड कंदासीं सुर्ख बसर, हे अची वियो असांजो मटरनि जो पुलाव। ऐं हिकिड़ी जेका प्लेट आहे उन में बि हिकिड़ी जेका सिंगल सर्विंग आहे उहा थोरी डिश आउट था कयूं। थोरो पुलाव ऐं थोरो रायतो, क्रीमी बि आहे असांजो रायतो ऐं थोरो असां हिनखे स्पाइसी बि रखियो अथसीं। मटर पुलाव जे मसालनि में लूणु बसि ऐं पिसियल जेको साबित गरम मसालो आहे उहो असां हिन में ऐड कयो आहे। लूणु असां हिन में शामिलु कयो आहे, कोई धाणा, हेड्र, मिर्च स्पेशली ॻाढ़ा कुझु बि न आहिनि। मिर्च बि असां हिन में सावा शामिलु कया आहिनि। चलो जी, पंहिंजे हिसाब सां मिर्चनि खे तव्हां ऐड कयो ऐं थोरो हिन में ऐड था कयूं रायतो। चलो जी, अची वई असांजी सिंगल सर्विंग बि। उमेद आहे त अॼु जी जेका रेसिपी आहे तव्हांखे सुठी लॻी हूंदी, ट्राई ज़रूरु कजो। ऐं जेको असांजो इहो रायतो आहे ख़ूब सुठो थधो करे तव्हां इनखे इंजॉय कजो ऐं इन सां गॾोगॾु जेको तव्हांजो इहो पुलाव आहे इहो तव्हांखे गर्मा गर्म सर्व करिणो आहे। चांवर हमेशह तमामु बहितरीनु लॻंदा आहिनि जेकॾहिं उहो उन ई वक़्तु तयारु कया वञनि। रीहीट करे असां इस्तेमालु त कंदा आहियूं, करण बि खपनि जेकॾहिं बची पवनि, पर जेको चांवरनि जो हिकिड़ो मज़ो आहे उहो गर्मा गर्म खाइण में ई आहे।